मञूं था तिन दुनिया जे दर्दन में इंसान तमामु घणो मुश्किल ऐं ॾुखियो वक़्तु गुज़ारंदो आहे जेकॾहिं उन ई वक़्त जे नज़ाकत जे दौर में पंहिंजाइप जो अहसास ऐं जज़्बातनि सां जेकॾहिं पंहिंजा खिलवाड़ करे वञनि त इंसान जी उमिरि भर ज़िंदगी पंहिंजाइप जो अहसास ऐं जज़्बात कमाइण वारा बि इंसान हज़ार ऐं महिनतूं पंहिंजो ज़ाया कंदो आहे। मिंटनि ऐं मेड़नि जा अहसास बि केरु नाहे मञंदो। बसि जॾहिं अॼु कलम खणी वेठुमि त कुझु पंहिंजूं यादगिरियूं ऐं पंहिंजो पुराणे माज़ी जूं यादगिरियूं वक़्तु सेड़ींदे मिड़ई दिलि जी डायरी ते लफ़्ज़नि जूं ॿेच ॾेई लीकूं पाईंदे ॻोठ भिट भाइटी जी महबूब नगरी खां रजब अली समो पंहिंजी पुराणियूं यादगिरियूं लिखे थो। वॾे वक़्त ऐं अहसास ऐं कुझु वॾे वक़्तु 22 सालनि जी पुराणी ॻाल्हि आहे। प्यार जो परणो ऐं मोहबत ऐं इज़हार ऐं तमामु घणो कुर्ब ऐं कोट 1998 में ख़ुशियुनि जे मुबारक मौक़े ते असांजे वॾनि नंढनि तोड़नि सभिनी मुंहिंजे हिन सिर ते उन्हनि मोड़ सजाया हुया। वक़्त जो वॾो अहसासु हो। तमामु घणियूं ख़ुशियूं हुयूं। पंहिंजा चाचा भाइर सभु तमामु घणो वॾे वक़्त जे अहसासनि खां पोइ हिकु घर में तमामु घणी वॾी ख़ुशी आई त सभु नंढे वॾे तोड़ा ऐं संदसि मुंहिंजो वालिद साहिब खे अलाह साईं वॾी जजी ॼमार ॾे अञा ताईं बि अलाह साईं हुनखे सदा सेहतियाब ऐं दराज़ उमिरि अता बख़्शाए। हुननि जी वॾियूं ख़ुशियूं ऐं वॾा अहसास ऐं जज़्बात ग़रीबनि जे वॾे वक़्त खां पोइ असांजे घर ते ख़ुशियूं आयूं हुयूं। जीवन साथी सां गॾु तमामु घणा ख़ुशियुनि जा ॾींहं ऐं वॾो वक़्त जे अहसासनि में प्यार ऐं कुर्ब जी कोठ हली रही हुई। पंहिंजाइप जो अहसासु हुयो त हिन दिलि वाइदा ऐं वचन बि हज़ारे हुन सां कया हुया। पर शायदि हिन वक़्त जे माण्हुनि खे अलाए त कहिड़ो नियतनि में वॾियूं खोटूं हुयूं जिन असांजे मुंहिंजे जीवन साथी जे सिलसिले खे फ़क़ति मूंखे 15 ॾींहं बि मस हलणु ॾिनो। हिन वक़्त जे बेरहम टाइम में अची हिन बेदर्द माण्हुनि असांखे छिनी खणी धार कयो। वक़्त जो त वॾो अहसास ऐं जॾहिं जज़्बात ईंदो आहे पंहिंजनि जा ॾुख ऐं दर्द जेॾी बि दिलि सेड़णु वेंदी आहे त हिन अखियुनि में आब भरिजी ईंदो आहे। मञूं था त वक़्तु वॾा घाव मिटाए छॾींदो आहे। मञूं था त वक़्तु वॾा घाव मिटाए छॾींदो आहे जॾहिं पंहिंजा हिन दिलि ते बि कंहिं कासाई वांगुरु छुरियुनि जा वार कंदा आहिनि त उहो वक़्तु बि तमामु घणा घाव देरि सां मटाईंदो आहे। मुंहिंजे ख़ुशियुनि जे ख़ज़ाननि खे मुंहिंजे हिन ख़ुशियुनि जे ख़ज़ाननि खे बाहि ॾियण वारा को गैर कोन हुया साजिद भाउ। मुंहिंजे हिन तमामु घणी गुलनि जहिड़ी ख़ुशी न मुंहिंजे हिन गुलनि जहिड़ी मुखड़ियुनि वांगुरु तमामु घणो प्यार पंहिंजा अहसास ऐं उॾारूं ऐं जज़्बात हुया। मगर हिन वक़्त जी विचोटी में हिन पंहिंजनि बि असांजो जुगो ई झण करे छॾियो। वक़्त जे अहसासनि खां पोइ उन्हनि खे त असां माफ़ु करे छॾियो। बसि ही जान हिन जान में वॾियूं बशकिशिशूं ऐं अहसास थी वेंदा आहिनि जॾहिं पंहिंजा कुर्ब कोठे ईंदा आहिनि। वॾे फ़ैसिलनि ऐं वॾे विचोटियुनि में पाण में भाकुर पाए मिली बि वेंदा आहियूं पर इंसान जी दिलनि में उहे पुराणा घाव कॾहिं बि कोन भरबा आहिनि। वक़्त ने अहसासनि हिन कची चूड़ी जहिड़ो प्यार अहसास रखंदड़ कंहिं कुंवारी छोकिरी जे अखियुनि जो जज़्बात ऐं हुनजे कजल कानी पातल ऐं संदसि कचे सॻे खे छिक ॾियण जहिड़ो अहसास हितां त मूंखां सभिनी छिनी खणी धार कयो। मूं हुननि खे हिन जान में त माफ़ु कयो मगर माफ़ु त हिते इंसान करे छॾंदो आहे मगर हितां जी माफ़ी आगोतर में तमामु घणी ॾुखी हूंदी आहे। वक़्त जो अहसास जो ऐं हिसाब किताब उते ई थियणो आहे। बसि उते जूं ॻाल्हियूं उते सां बसि हाणे जेको कलम खणी लिखियमि त 4 सिटूं बसि इहो ई पंहिंजनि जो ॾुखु आहे ऐं हुयो ऐं रहंदो। मरण घड़ी ताईं पंहिंजनि जा अहसास जेके असांजो कंहिं वक़्त में असांजी साॼी ऐं खाॿी ॿांह जे कुलनि जी हिकु माना वॾो सहारो थी बीठा हुया। बसि अचानक वक़्त जे हिन वालुचड़नि में घुमाइजी वियल वक़्त जो अहसास ॾींदड़ सभु जज़्बात उन्हनि पंहिंजनि असांजे पेरनि में लतूं हणी पेर ईअं कढिया ॼण वॾा अहसास विछड़ी विया। जीअं भित जो बुनियादु खोटे भित खे खोखलो करे छॾंदा आहिनि तीअं असांजे पुठितां बि असांजे पंहिंजनि असांजा वॾा अहसास ऐं जज़्बात लुटे छॾिया। बसि हिन वक़्त जी वॾी विछोटी खां पोइ अॼु वरी कलम खयुमि। कुझु जे लिखियमि त पंहिंजनि जो अहसास ऐं ॾुख ऐं जज़्बात हुया। मुंहिंजी 22 सालनि जी ज़िंदगी जो करियर तमामु घणो हाणे तबाह आहे त मुंहिंजी ज़िंदगी जो जीवन साथी बि अॼु हू मुंहिंजे लाइ सिकंदो आहे मां हुन जे लाइ सिकंदो आहियां।
पर हिन वक़्त जे ज़ालिमनि माण्हुनि उहे विच में दीवारूं अॾे छॾियूं न हू मूंखे ॾिसी थो सघे त न हाणे मां हुनखे ॾिसी थो सघां। अगरि मुंहिंजे हिन लिखियल लफ़्ज़नि मां हुनखे थोरी बि जे लूणु बराबरि लहर अचे त मूंखे माफ़ु करे छॾे। बसि मां लिखां कोन हिन जज़्बातनि ऐं अहसासनि में पंहिंजाइप जो अहसासु। ऐं जॾहिं बि के ख़ुशी जे मौक़े ते घोट पंहिंजे सिरनि ते मोड़ ॿधंदा आहिनि हुननि जे कंधनि में, जॾहिं उहे गुलनि फुलनि जा हार पाईंदा आहिनि, मुंहिंजो विछड़ी वियल वक़्तु ऐं मुंहिंजो जीवन साथी मूंखे जॾहिं बि यादि ईंदो आहे, तॾहिं ही अखि वॾो ओछेंगारो ॾियण लाइ चवंदी आहे, पर मन में कुठल आहियां, पर रोई बि नथो सघां। बसि इहो ई पंहिंजनि जो ॾुख ऐं दर्द ज़िंदगी भर हुयो ऐं रहंदो। कॾहिं बि हिन वक़्त जे अहसासनि खे वॾो वक़्त जी विछोटी खां पोइ बि मगर ही पंहिंजनि जो ॾुख हाणे विसारणु तमामु घणो ॾुखियो थी पियो आहे। अॼु बि कलम खयमि मगर हथु ॾकियो, पर पोइ बि वॾे जज़्बात खां पोइ बि कुझु सिटूं सेड़ींदे अॼु बि हिन अखि में जॾहिं बि पंहिंजनि जो कुर्ब यादि आयो त हिन अखि वॾो पलटो हणी लुणक लारे ॾिनो नेठि। बसि हाणे कलम जी कराई पकिड़े कलम हिते ई बंदि कयूं थो। ऐं उहो ई साॻियूं रज भली समूह उन ई पुराणनि पडनि भिट भाइटी था। बसि पिरी मुंहिंजी अधु ज़िंदगी त ॾुखनि ऐं सूरनि ऐं सदमनि में वेही गुज़री, मगर ही पंहिंजनि ते ॾुख हुयो ऐं आहे ऐं ज़िंदगी भर जेसिताईं हिन सिसी में साह जो सॻो सुरंदो रहंदो ऐं जॾहिं बि हिन सफ़र जी ॿेड़ी में मुंहिंजो ज़िंदगी जो सफ़र थींदो रहंदो। चवण में न आहे त इंसानु भले केॾियूं बि उमिरि जूं हदूं ओरांगे छो न वञे, पर उन सफ़र जी ॿेड़ी में कयल सफ़र उहो कॾहिं बि न आहे विसरंदो। बसि मुंहिंजो यादगार सफ़र पंहिंजनि जो ॾुख ऐं विछोड़ो हिन दिलि खे वॾा झीर ॾींदो रहियो आहे ऐं ॾींदो ई रहंदो। कॾहिं बि ही फट नासूर कॾहिं बि न थींदो। बसि हाणे वॾा वक़्तु अहसास पकड़े छॾिया आहिनि। हाणे हिन कुर्बाई ते कलम खे बंदि करण खां अॻु हिन यादगिरी रेशमी रुमाल खे वेहण खां पहिरीं धणी दरियाई इल्तिजा कंदसि ऐं हवाउनि आधार पखी उॾारंदे दुआउनि जा पंहिंजे चपनि जे कपनि तां पंहिंजे जीवन साथी जे लाइ सिर्फ़ु वॾी ज़िंदगी जी ॼमार जी दुआ घुरंदसि। बसि जिथे बि वञे छल मुंहिंजो पिरी जीवन साथी पंहिंजे वॾे अहसासनि ऐं पंहिंजी ख़ुशियुनि में महकंदो ऐं मुरकंदो रहे, कॾहिं बि हुनखे कोसो भाव न लॻे। बाक़ी हुननि जे वॾनि जो ॾुख हुयो ऐं आहे ऐं रहंदो। बसि पिरी तुंहिंजे लाइ दुआउनि आधार उॾारंदे सलामत पखी जिथे बि हुजे शाल सदा मोहबती मेड़नि में मुरकंदो रहे। ऐं उहो ई तुंहिंजो पंहिंजो पंहिंजनि जे दर्द मां कुठल रज भली समूह भिट भाइटी।